सिंधी जी यूट्यूब चैनल ते तव्हां सभिनी जो हिकु दफ़ो वरी स्वागत आहे। जीअं त तव्हां सभिनी खे ॼाण आहे कि प्रधानमंत्री मोदी जी सॼे देश खे अपील कई आहे कि अॼु यानी कि 5 अप्रैल जो ॾींहुं रात जो 9 लॻे असां सभिनी खे सामूहिक प्रार्थना जो कार्यक्रम करणो आहे। सामूहिक प्रार्थना हिन वास्ते करणी आहे कि हे परमपिता परमात्मा असांखे इन कोरोना महामारी सां निजात ॾिला और सभिनि जो भलो थिए, शहर का भला, देश का भला, विश्व का भला। इहो ई मंत्र जपींदे असांखे ॾिया ॿारना आहिनि, प्रकाश उत्सव मल्हाइणो आहे। जंहिं वटि ॾिया न हुजनि उहो मोमबत्ती ॿारे सघे थो, और जंहिं वटि मोमबत्ती बि न हुजे तो पंहिंजे मोबाइल जी फ्लैश लाइट ॿारे सघे थो। इहो सामूहिक प्रार्थना जो कार्यक्रम असांखे पंहिंजे घिटिन में कोन करणो आहे, न असांखे रस्तनि ते, न मंदिरनि में। इहो सामूहिक प्रार्थना जो कार्यक्रम असांखे पंहिंजे पंहिंजे घरनि में करणो आहे। इहो असां पंहिंजे घर जी बालकनी में करे सघूं था, पंहिंजे घर जी छत ते करे सघूं था, और हुते बि असांखे इहो सोशल डिस्टेंसिंग जो ध्यानु कंदे, यानी हिकु खां परे परे रही करे असांखे इहो कार्यक्रम करणो आहे। असां हिन कार्यक्रम में परमपिता परमात्मा सां 9 मिंटे ताईं अरदास करे थो कलाम चई सघूं था। असां प्रभु जे अॻिते हथ जोड़े इहो चई सघूं था, दर तुंहिंजे ते कई सवाली, दर तुंहिंजे तां मोटिया न खाली, हीअ बि नेठ निमाणी हो साईं फज़ल कयो अची हाणे, सखी सबा जलबाज कयो का, महर कयो बाज कयो, नंगड़ा निमाणी दा जीवे तीवे पालना, पई अपना रे तुंहिंजे लगी आया लारे तुंहिंजे, पई अपना रे तुंहिंजे लगी आया लारे तुंहिंजे, जोगी नाल जावणा असां वल आवणा, नंगड़ा निमाणी दा जीवे तीवे पालना, आऊं बानी तू साईं वे, आऊं बानी तू साईं वे, साईं वे पातम पांद बिचिय गल कपड़ो, नाले साईं जे महर पवई का, नाले झूलण जे महर पवई का, थोड़ा मुंह ते लाई वे पातम पांद बिचिय गल कपड़ो। अहिड़ा कई कलाम थी सघनि था। तव्हां 9 मिंटे ताईं ये कलाम साहब गायो, अरदास कयो झूलण खे, हे मुंहिंजा साईं असांजो पलो पास कजांइ, असांखे हिन कोरोना महामारी सां निजात ॾिला, सॼे विश्व खे, सॼे दुनिया खे हिन कोरोना सां दूर कर, हिन कोरोना वायरस खे ख़तम कर। असांजे प्रधानमंत्री मोदी खे वॾी हयाती ॾे कि ईअं ई पूरे देश के और पूरे विश्व के हिन बीमारी सां निजात दिलाए सघे। जय झूलेलाल।